अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीका में बलिकार और यासर अहमद स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, वर्ल्ड बैंक जो जेको इन वक्त प्रेसिडेंट आहे इंडियन आहे अजय बग्गा साहब, उहे ज़ाहिर वर्ल्ड बैंक जो मौक़िफ़ अचणु ज़रूरी हो जॾहिं इंडस वाटर ट्रीटी जी ॻाल्हि अचे थी। उन्हनि हाणे हो उन ॿुधो त बचपन खां इहो त मीडिएशन में थी आहे, पर अॼु थोरो मौक़िफ़ चेंज आहे। प्रेसिडेंट चवनि था पिया त भई वर्ल्ड बैंक जो जेको किरदारु हो उहो फैसिलिटेटर जो हुयो। अगरि ॿई मुल्क अग्री कनि था कंहिं शइ ते त हू फैसिलिटेट कयो, हुन जेको मीडिएशन जो किरदारु न हो। हीअ माना ॿिन्ही जो आहे हिकिड़े क़िस्म जी बायलैटरली ट्रीटी आहे जेका माना ॿई मुल्क पाण में डिसाइड कनि। ऐं हुननि चयो त मुअतल नथो थी सघे, सस्पेंड नथो थी सघे इंडस वाटर ट्रीटी, या त ख़तमु थी सघे थी या त जेका आहे उहा नई अची सघे थी। हाणे ख़तमु बि कीअं थी सघे इहो बि हिकिड़ो सुवालु आहे, पर हुननि जूं स्टेटमेंट्स कुझु अहिड़ियूं जेके सॉर्ट ऑफ ईअं लॻो त ॼण माना इंडिया फेवर वञे थी पई आहे। जी, वर्ल्ड बैंक जा प्रेसिडेंट चवनि था त इहो जेको तव्हां ॿुधायो ऐं इहो बि चवनि था त असीं हिन ते कंहिं बि ताक़त जे ज़रिए हिन खे नाफ़िज़ नथा कराए सघूं, हिन मुआहिदे खे, ट्रीटी खे, जेको इंडस वाटर ट्रीटी आहे, जेको पाणी जे हवाले सां इंडिया पाकिस्तान जे विच में थियल आहे। त ठीकु आहे, वर्ल्ड बैंक वटि को बंदूकूं त कोन्हनि। ईअं त अगरि को मुल्क ॾाढाई ते लही अचे त UN यूनाइटेड नेशन्स जी रेज़ोल्यूशन आहिनि कश्मीर ते, उहो बि यूनाइटेड नेशन्स लश्कर कशी त नथी करे इंडिया जे मथां त बाबा या कश्मीर ते पंहिंजी रेज़ोल्यूशन्स बि मञाए नथी सघे जेके 18 पास थियल आहिनि। ॾिसो, मूंखे त अहिड़ी का बि ख़ुशफ़हमी या ग़लतफ़हमी न आहे त ही जेको इंडिया पाकिस्तान जे विच में पाणी जो मामिलो हुजे, इहो को UN या वर्ल्ड बैंक या इहे को हिन जी ख़ातिरी या गारंटी करे सघनि था। मुंड में वेठल माण्हू खां पुछड़ी वारो कंहिं एग्रीमेंट तहत पाणी नथो वठी सघे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी डिटरेंस हुजे थी, हिकिड़ो भउ हुजे थो त पुछड़ी वारे जो पाणी रोकियोसीं त हू रिटेलिएट कंदो, उहो विढ़ंदो। बाक़ी लिखत पढ़त जेके आहिनि इहे ख़बरूं आहिनि। कॉन्स्टिट्यूशन में मतिलबु हीअ त मुल्क ई अलॻि आहिनि, पर आउं चवां थो कि नंढो मिसाल वठूं त अगरि हिकिड़े वॾो हिकिड़ो मिसाल हुकूमत में वेठल का बि हुकूमत हुजे, हीअ हुकूमत का ॿी हुकूमत, उन में को माण्हू वज़ीर हुजे, हुनजी 500 एकड़ मुंड में पुछड़ी में हुजे, मथे वेठल 100 एकड़ 1000 एकड़ वारो ज़मींदार हुजे, उहो नॉर्मल ज़मींदार हुजे, उहो पुछड़ी वारे पाणी रोके सघे थो छा? उनखे ख़बर आहे त भोतार जो पाणी रोकियमि त मूंसां अहिड़ी कंदो जो मुंहिंजी भले मुंहिंजी 1000 एकड़ ज़मीन हुजे या 500 एकड़ ज़मीन हुजे, मुंहिंजो कमु लाहे छॾींदो। त बेसिकली इट्स द डिटरेंस। हीअ जेको डपु हुजे थो, त मूंखे अहिड़ी का बि ग़लतफ़हमी ख़ुशफ़हमी न आहे त को लिखत पढ़त मिसाल विदिन द कंट्री ॾिसी वठो। 91 जे अकॉर्ड खे, 91 जे अकॉर्ड खे आइनी तहफ़ुज़ हासिलु आहे न। मुल्क में आइन खां मथे छा हूंदो आहे? नथा अमल कनि, नथा कनि। त हाणे चवण जो गुज़ारिश करण जो मक़सदु आहे त इहो इंडिया खे बि ख़बर आहे त ज़ाहिर आहे कंहिं अगरि हू पाकिस्तान जो पाणी रोकींदो कंहिं बि प्रिटेक्स्ट कंहिं बि नाले में, यानी अजीब नॉनसेंस ॻाल्हि मोदी कल्ह कई। मां त ही माण्हू हेतिरे वॾे मुल्क जो प्राइम मिनिस्टर चए थो त खून और पानी साथ नहीं बह सकते हैं। ॼण पाणी असां ते को हलो थोरो करे ॾींदो असांखे पाणी। ही पाकिस्तान जो हक़ न आहे उन वेस्टर्न रिवर्स ते, इहो इंडिया मोदी महिरबानी करे असांखे ॾेई रहियो, लिहाज़ा अगरि हुते रतु वहे पियो त उहो असांजो पाणी रोके छॾींदो। लॉजिक ॾिसो, हिकिड़े माण्हू जी ज़हनियत छा आहे। हलो ट्रेड चए थो त टेररिज़म ऐं ट्रेड गॾु नथा हली सघनि या टेररिज़म ऐं टॉक्स गॾु नथा हली सघनि, ठीकु आहे, न कर न कर, तूं असां सां तिजारत नथो करी, न कर। उहो हर मुल्क जी पंहिंजी हिकिड़ी सवाबदीद हुजे थी त उहो कंहिंसां, असीं मिसाल पाकिस्तान न करणु चाहे इंडिया सां न कंदो। पाणी को तुंहिंजी मिल्कियत आहे छा भाईजान? पाणी त हक़ आहे पाकिस्तान जो, तव्हां उहो रोके ई नथा सघो, वेदर यू एग्री विथ अस और नॉट। त उहा ॻाल्हि वर्ल्ड बैंक या IMF या UN नथी इम्प्लीमेंट करे सघे। उहो इंडिया खे बख़ूबी अंदाज़ो आहे त को बि अगरि डाइवर्जन पाणी जी रुख मोड़ण जी कोशिशि थी, उते को पाणी जो को प्रोजेक्ट, को डैम या को बैराज ठाहिण जी कोशिशि थी, त इट विल बी एक्ट ऑफ वॉर। ऐं वॉर अगरि मोदी संभरियो वेठो आहे त ॿिनि न्यूक्लियर मुल्कनि जे अंदरि वॉर थियणी ई थियणी आहे।
पोइ ओनली गॉड कैन हेल्प अस, पोइ सभु अलाह असांजी मतिलबु हिननि जी को जिन छॾाए इन जुनूनी माण्हू मां। बाक़ी ॾिसो वरी गुज़ारिश कयां, ही कहिड़ी आर्ग्यूमेंट आहे त रत ऐं पाणी गॾु नथो वेही सघे। अवल त रत सां मुराद छा, अगरि तव्हां टेररिज़म जी ॻाल्हि कयो था त पाकिस्तान खे त इंडिया सां विहणु खपे टेररिज़म ते, असांखे त एतिराज़ न हुजणु खपे, छाकाणि त असीं त ख़ुदि इंडियन स्पॉन्सर्ड टेररिज़म जा शिकार आहियूं। अगरि हू बि इल्ज़ाम हणनि था त ओके वियो, प्रॉक्सीज़ अगरि आहिनि, किथे बि को डायरेक्ट इनडायरेक्ट मामिलो आहे त ॿिन्ही पासनि ते आहे, त असांखे त कोई एतिराज़ ई न थियणु खपे त तव्हां टेररिज़म ते अगरि विहो त जेको बलूचिस्तान में आहे, जेको KP में आहे, सभिनी खे ख़बर आहे त इन जे पोयां इंडियन ज़ाहिर इंडिया इन्वॉल्व आहे। त ॻाल्हि इहा आहे त हुनखे तव्हां कंहिं बि शइ खे पाणी सां कीअं था जोड़े सघो? पाणी तव्हांजो आहे छा? पाणी को तव्हां हुतां नलके मां वाहे ॾियो पिया असांखे, जो महिरबानी कंदो त असां छॾींदो। सो उहो हिकिड़ी क्लैरिटी सां ई ॻाल्हि यासिर, पाण मूंखे त क्लैरिटी आहे त उहो त ज़ाहिर आहे त हिकिड़ो एक्ट ऑफ वॉर आहे। हू त ॿिए लफ़्ज़नि में इंडिया जंग छेड़णु चाहींदो त पाकिस्तान जो पाणी रोकींदो, छाकाणि उनखां पोइ पाकिस्तान वटि वाट ई कोन्हे। पोइ दुनिया जो को बि मुल्क लॉजिकली मतिलबु असांखे इहो सम्झाइणी या भाषण ॾेई नथो सघे त तव्हां साईं थोरो सब्र खां कमु वठो, थोरो तव्हांजो पाणी बंदि था कयो इंडिया, पर साईं वरी बि तव्हां जेको आहे उहो ज़िमेदारी जो सबूत कयो, तव्हां उन मनी वञो, तव्हांखे उञाइण जी कोशिशि पियो करे, सुकाए चाहे थो इंडिया, पर तव्हां थोरो महिरबानी कजो। ज़ाहिर इहो को आर्ग्यूमेंट दुनिया वर्ल्ड ओपिनियन बि इंडिया जे अहिड़े कंहिं एक्ट खे सपोर्ट करे ई नथो सघे। हा, ईस्टर्न रिवर्स हू असांजा जेके अयूब ख़ान में दौर में जेको कहिड़ी नॉनसेंस हिकिड़ो फ़ैसिलो हो त असां विकिणी ॾिना हा, हू त बहरहाल हाणे उन ग़लतियुनि खे त अंडू नथा करे सघूं। सो इंडस वाटर ट्रीटी और नो इंडस वाटर ट्रीटी, दे कैन नॉट स्टॉप आवर वाटर, दैट्स फॉर श्योर। मतिलबु दैट्स वेरी सिंपल, इफ दे विल, अगरि हू रोकींदा त दैट विल बी एक्ट ऑफ वॉर। पर सभु जेको ही वर्ल्ड बैंक जा सदर बि चवनि था पिया त भई पाण में अगरि ॻाल्हाइनि सघनि, ट्रीटी खे ॿीहर रिविज़िट करे सघनि, इहो पोइ छो आहे? मतिलबु अगरि छा रिविज़िट छा मक़सदु हूंदो आहे? हाणे इहो जेको इंडियन आज़ाद प्रेसिडेंट आहे, ज़ाहिर बॉर्न इंडियन आहे, जेको प्रेसिडेंट अजय बग्गा, वर्ल्ड बैंक जो बग्गा समथिंग, हा ठीकु आहे, मुफ़्त मशवरा ॾिए पियो, पर रिविज़िट मतिलबु हिकिड़ो पंडोरा बॉक्स खोलींदो न तव्हां। पोइ त माना जेको हिकिड़ी ग़लती अयूब ख़ान जे दौर में असांखां थी, असां पंहिंजा दरिया विकिणी ॾिना, माना उहो बि रीनेगोशिएट थींदा न। त ठीकु आहे, जेको तव्हां $2 मिलियन ॾिना, हुनखे तव्हां वापसि वठो पैसा, सूद समेत ऐं ॾियो असांखे वापसि, त उहो कीअं रीनेगोशिएट त छा थियणी आहे? ही कहिड़ा पंडोरो बॉक्स आहिनि, इनखे खोलण ई न खपे। लेकिन ॻाल्हियूं इहो त डिपेंड करे थो, ॻाल्हियूं थींदियूं ई न थींदियूं। मूंखे समहाउ अमेरिकन प्रेसिडेंट त डोनाल्ड ट्रम्प त चए पियो त जॉर्डन में मतिलबु राति जी मानी खाओ, गॾु डिनर कयो, गॾु पाकिस्तान ऐं इंडिया डिनर करे, ही डेट ते मोकिलण जी ॻाल्हि करे पियो। बिल्कुलु अमेरिकन सोच अथसि त असां अगरि डिनर कयूं या न कयूं, त मूंखे नथो लॻे त मोदी एतिरो तकड़ में राज़ी थींदो, छाकाणि त हुनजी डोमेस्टिक जेका हुनजी लोकल पॉलिटिक्स आहे, हाणे त कल्ह किथे मूंखे कंहिं ॿुधायो पिए त उन BJP पूरो लॻायो आहे त सॼे इंडिया जो टूअर कंदा, हिकिड़ो पूरो टूअर कंदा ऐं माण्हुनि खे सम्झाईंदा त केतिरो त ऑपरेशन सिंदूर जेको आहे उहो केतिरो कामयाबु थियो। सो सर, उहो ॻाल्हि इहा आहे त जेको ऑपरेशन या अमल जे नतीजनि खे तव्हांखे सम्झाइणो पए, इहे सिंदूर या चूरन बिकेगा नहीं, इहो कोन सेल थींदो। इहो प्रोडक्ट जेको आहे जॾहिं पब्लिक हुनखे एक्सेप्ट, ऐं इन मां मतिलबु ज़ाहिर छा थियो त BJP इहो तस्लीम कयो त इंडिया जे अंदरि राय आमा हींअर इहो ई आहे त इंडिया खे ॾाढी सुबकी थी आहे, इंडिया खे ॾाढी एम्बेरसमेंट थी आहे, त जेको ही वञे पियो पंहिंजे फ़ौजी अफ़सरनि वटि बि, ऐं ही मोदी जेको ॻाल्हाइण, ही जेको पंहिंजी पोस्चरिंग करे पियो, ऐं सॼे ख़ल्क़ खे वञी ॿुधाए, यानी तव्हां का ॻाल्हि न पिया सम्झो तॾहिं त BJP वारा इंडिया ख़ल्क़ खे सम्झाइण लाइ निकिरंदा न, या ग़लति सम्झो। सो मतिलबु की भई तव्हांखे ग़लति फ़हमी थी आहे, ॾिसो असां त तमामु
सो ये चूरन नहीं बिकेगा, ये प्रोडक्ट न विकामबो। सो इन करे हू हींअर त कंहिं बि डायरेक्ट ॻाल्हियुनि में थी सघे थो त बैकडोर को डिप्लोमेसी थींदी हुजे, पर ऑफिशियली कोई सागदार वञी हुननि जे फॉरेन मिनिस्टर सां मिले या ईअं थिए, मूंखे तकड़ में थींदे थियण जो घटि इम्कान लॻे थो। अच्छा, पर मोदी जो जेको कल्ह स्पीच आहे उनखां पोइ अक्सर बेशितर पाण वटि बि उते बि जेके एनालिस्ट वग़ैरह मोदी जे लाइ चयो वञे थो पियो त भई हुनजे लाइ छो जो डोमेस्टिकली तमामु घणो इशू क्रिएट थियणु वञे थो पियो त वरी कुझु एक्सपेरिमेंट करे। जी, इमरान ख़ान बि कल्ह इहो चयो आहे त ही मतिलबु इंतकाम या बदिलो वठण लाइ, ॾिसो हींअर इंडिया जेको प्ले कंदो हो ॿिनि ॻाल्हियुनि ते कंदो हो, ॿिनि ॻाल्हियुनि ते हुनखे हो न त हिकिड़ो हुनखे इहो सही फ़हमी या ग़लति फ़हमी हुई त हू दुनिया में इहो बयानियो विकिणण में कामयाबु थी वियो आहे त पाकिस्तान में टेररिज़म थिए थी ऐं हुते हू स्पॉन्सर थिए थी। इहो मोदी सरकार या इंडियन मिशनरी जो इस्टेब्लिशमेंट जो ख़्यालु हो त हू सेल करण में दुनिया में कामयाबु थी विया आहिनि ऐं दुनिया हिन बयानीअ सां इतफ़ाक़ करे थी। हिकिड़ो हुननि खे इहो ज़ोम हो। ॿियो ज़ोम हुननि खे इहो हो त असां मिलिट्रली डिफेंस में असां वटि राफेल आहे, असां वटि फलाणो 400 आहे, जेको बि डिफेंस सिस्टम आहे उहो तमामु शानदार आहे, तंहिंजे करे असां वटि मिलिट्रली असांजो एज आहे। लेकिन सो इन ॿिनि सबबनि जे करे असीं जॾहिं इंडिया में ही सभु पाकिस्तान में ही कार्रवाई कंदासीं त पाकिस्तान रिस्पॉन्ड न कंदो बि त हिकिड़ो अधो गाबड़ो टाइप कंदो। उहा हुनजी न थी सघी। हाणे त कई दफ़ा ॻाल्हाए चुका आहियूं, रिपीट नथा कयूं, बल्कि हुनखे उर्दू में चइबो आहे मुंहुं की खानी पड़ गई। त हाणे जॾहिं ही सभु एनालिस्ट चवनि पिया त हू वरी रिएक्ट कंदो त आउं सम्झण इहो मूंखे सम्झ जेका ॻाल्हि न पई अचे त हिन ॿिन्ही फैक्टर्स मां कहिड़ो फैक्टर चेंज थियो आहे। ॿई फैक्टर्स अगेंस्ट इंडिया फ़र्क़ु थियो आहे, पर मनफ़ी इंडिया जो थियो आहे। यानी राया मां इंटरनेशनल राया मां थी त हिननि जे केस में दम न आहे, कूड़ो आहे इंडिया, मतिलबु कूड़ो आहे, हिननि जो मीडिया कूड़ो आहे, हिननि जो हीअ आहे, मतिलबु हिकिड़ो को पॉज़िटिव इमेज न इंडिया जो क्रिएट थियो। ॿियो हुननि लाइ नेगेटिव इहा शइ थी त न भई असांजे राफेल पंहिंजी जाइ ते हुजनि, पर पाकिस्तान मिलिट्रली ओतिरो ई इक्विप्ड आहे। सो हीअ जेको चवनि पिया त हीअ मोदी पंहिंजे पाण खे रीग्रुप करे पियो, वरी हिकिड़ो पोइते हटी वरी हिकिड़ो अटैक कंदो, त हिन ॿिनि ॻाल्हियुनि में फ़र्क़ु त हीअ ॿई ॻाल्हियूं त वेतर इंडिया जे ख़िलाफ़ु थी वियूं आहिनि। त कहिड़े ॾढ ते मतिलबु जुनूनियत जे लाइ मतिलबु हिकिड़ी सुसाइडल मोड में अची वञे, आपघाती ख़्याल में अची वञे त ॿी ॻाल्हि आहे, न त मूंखे त लॉजिक सम्झ नथी अचे। ॾिसो ख़ुदि हुते जी मीडिया ऐं हुते जा जेके एंकर्स आहिनि ऐं वीलॉगर सभु जेको सवाल कनि पिया उहो वैलिड आहे। त अगरि ऐं मोदी हुन ॻाल्हि जो जवाबु न पियो ॾिए अञा ताईं, पर ॾियणो त पवंदो न किथे लोकसभा में किथे न किथे। त भई अगरि तव्हां सदाईं सिर्फ़ु मोदी जी न, ही इंडिया जी हिकिड़ी डिघेर से का स्टेटेड पोज़ीशन आहे त ही बायलैटरल मसइलो आहे, ॿ तरफ़ी मसइलो आहे। त अगरि ॿ तरफ़ी मसइलो आहे त हिन जे सीज़फायर जो ऐलान डोनाल्ड ट्रम्प कीअं थो करे, ऐं तव्हां हुनखे कीअं मञी वठो था? त माना तव्हां टी धुर खे त तस्लीम करे वरितो न। त जॾहिं तव्हां टी धुर खे तस्लीम करे वरितो त तव्हां त पंहिंजी जेका अॻूणी पोज़ीशन हुई उहो बि उनखां पोइ ते हटी वियो। सो ही न्यू नॉर्मल जी जेका डॉक्ट्रीन हुई मोदी जी, उहा न्यू नॉर्मल थियो आहे, पर दिस टाइम नॉट जेको हू तवका करे रहियो हो मोदी, उहो न्यू नॉर्मल न थियो आहे, बल्कि इंडिया हिकिड़ी थोरो ऑकवर्ड पोज़ीशन में हले वियो आहे। त बकौल शख़्सियत ही न्यू नॉर्मल त न थियो, एब नॉर्मल थी वियो मोदी लाइ। सो लेकिन ॾिसो दुनिया में जेके तबाहियूं आयूं आहिनि, माण्हू अहिड़ा जुनूनी लीडर्स दुनिया में पैदा थींदा आहिनि जिन जे करे पोइ दुनिया में तबाहियूं बि ईंदियूं आहिनि। अच्छा, पर ज़ाहिर आहे हिकिड़ी त इहे पंज जॻह, पर टेररिज़म जेको असांजो मसइलो आहे इन में बि त वाद अॼोके ॾींहं में अगरि ॾिसिजे त मुबारक ज़ैब MNA आहिनि, KP में उन्हनि जे मथां IED ब्लास्ट थियो, शुक्र आहे बची विया। बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जा MP आहिनि, मिनिस्टर बि आहिनि, जतक साहब शायदि, उन्हनि ते बि IED ब्लास्ट थियो, पर बची विया उहे बि। त हाणे इहे कल्ह हिकिड़ा ट्रक ड्राइवर्स बि लाहे मारिया अथनि बलूचिस्तान में, अलाए किथे। जी हा, हाणे उहे इहे त अगरि
MPAs ऐं MNAs ते ईअं टैक्स ॾियणु शुरू थिया त ॾिसो इहो हाणे उहो ई आउं ॻाल्हि कयां पियो त ज़ाहिर आहे ही जेके प्रॉक्सीज़ आहिनि हाणे हिते थिए पियो हिन खे चइबो त न पाकिस्तान में थो थिए पियो त उहो ख़ैर आहे इंटरनल हा उहो त ख़ैर आहे बाक़ी अगरि कश्मीर में थींदो त चवंदा न ही पाकिस्तान करायो आहे त लॉजिक ई कोन्हे लेकिन बहरहाल प्रॉब्लम त आहे ज़रा अहिड़ा प्रॉब्लम ॻाल्हि हले पई त अमेरिका ट्रम्प जीअं वञे त हिन वक़्तु जीअं ज़रा ट्रम्प रहंदो ॼण माना एजिटेट करे थो इंडिया खे जॾहिं चए थो त भई ट्रेड जी मां ॻाल्हि करे ऐं इंडिया खे मञायो ज़रा इंडिया त बार बार इहो क्लेम कंदो आहे त बायलेटरल असां पाण फ़ैसिलो हर शइ असां पाण कंदासीं मोदी साहब इहो ई चयो पर बार बार अहिड़े क़िस्म जो ॼण माना हिकिड़े बार अॼु बि वरी हिकिड़ी जॻह ते ॻाल्हाईंदे चयईं त ट्रेड जे लाइ मां चयो ऐं इंडिया खे करिणो पियो इहे ॻाल्हियूं करे ऐं रहंदो एंटेगनाइज़ करे थो ट्रम्प वरी होॾे सऊदी अरब में पूरे दौरे दौरान पर हिकिड़ो मेजर स्टेप बि खणी वियो जेको शायदि इसराइल खे बि थोरो प्रॉब्लम सीरिया खे जेको आहे उहो सैंक्शन हटाए वियो पर सीरिया खे त हाणे सैंक्शन हटाइणो आहे न हुते त हलियो वियो न जेको हाफ़िज़ अल असद ऐं हीअ सभु त हटी वियो बशर अल असद सॉरी त पोइ हाणे छाजे लाइ रखिया हीअ त हिकिड़ी सिंबॉलिक शइ थी आहे हुते MBS ऐं मोहम्मद बिन सलमान ॾाढी ताड़ियूं वाड़ियूं वॼायूं पियो उथी बि ताड़ियूं वॼाई मोहम्मद बिन सलमान मुलाक़ात बि कराई आहे हिन सां सीरियन प्रेसिडेंट सां ज़ाहिर उहो त हाणे सीरिया मां इज़राइल खे या कंहिंखे बि कहिड़ो वेस्ट खे कहिड़ो भउ आहे हू त हू हिकिड़ो रशियन हलाए वेठो हुते उहा हिकिड़ी डिघी दास्तान आहे लेकिन ॻाल्हि आउं त चाहियां थो त ट्रम्प साहिबु इहे पैसा मेड़ींदो वधे पियो हाणे क़तर पहुतो आहे उतां कुझु वठंदो $2-3 मिलियन ईअं इकट्ठा करे पंहिंजो $1 ट्रिलियन जो जेको हू टारगेट ठाहे निकितो जी हा पूरो कंदो हा $1 ट्रिलियन अरब सगोरनि खां वठी हलियो वेंदो ऐं अरब सगोरा हिन ॻाल्हि में ख़ुशि आहिनि त उन तारीफ़ूं थो करे उनखे भाकरूं पाए थो ट्रम्प साहिबु इन ॻाल्हि में अरब सगोरा ख़ुशि आहिनि अरब सगोरा कुझु करे बि नथा सघनि एग्ज़ैक्टली उन्हनि खे जी हा हाणे अचूं ज़रा मोटी हिते पाकिस्तानी सूरत हाल ते त ज़रा ट्रम्प रिसेंटली नेगोसिएशन बि कराई आहे पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में सीज़ फायर माना बकोल हुनजे मां सीज़ फायर बि करायो सभु कुझु करायो हिकिड़ो ॿियो बि मसइलो हले पियो पाकिस्तान में ज़रा इमरान ख़ान साहब PTI उहो बि चयो पियो वञे त पहिरियां त यको विच में हुयो त ट्रम्प जे तरफ़ां एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां बयानात बि आया सभु कुझु ट्रम्प जे तरफ़ां त न आयो पर एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां बयानात बि आया सभु कुझु थियो रिसेंटली उनजा ॿई पुट कासिम ऐं सुलेमान उन्हनि इंटरव्यू ॾिनो हिकिड़े इंतिहाई राइट विंग जे जर्नलिस्ट खे जेके ट्रम्प जा सपोर्टर आहिनि उन में उन्हनि चयो त असां ज़ाहिर एज़ अ फादर असांजो आहे असां ट्रम्प सां ॻाल्हाईंदा त भई हेतिरे टाइम खां हिकिड़ो क़ैद आहे रूबरू जी ही ॿई नौजवान जेके ख़ान जा फर्ज़ंद आहिनि सलमान ऐं सुलेमान ऐं कासिम त हू ज़ाहिर ऐं हुननि इहा वज़ाहत बि कई आहे त असांजो सियासत में अचण जो को इरादो कोन्हे लेकिन ज़ाहिर पुट आहिनि औलाद आहिनि उन्हनि खे पंहिंजे पीउ जो दर्द आहे ऐं हुननि चयो त अहिड़ी धमकियूं मिलनि पियूं त हिननि खे जेका अदालतनि मां शायदि मौत जी सज़ा या अहिड़ी ॾियारण जी कोशिशि थींदी इमरान ख़ान खे पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आख़िर में हुननि कई मूं अॼु अख़बार में पढ़ी पे त छाकाणि ॿुधो कोन्हे मूं त अख़बार में पढ़ियो त उन में उहे नौजवान चवनि पिया त असां हीअ जेको तव्हांखे इंटरव्यू ॾियूं पिया इहो पीउ जी परमिशन सां ॾियूं पिया यानी हीअ पंहिंजे मुंहुं न ॾिनो अथनि यानी ख़ान परमिशन ॾिनी आहे त हा ठीकु आहे तव्हां बि निकिरो सो इन मां ॿ शयूं आहिनि हिकिड़ी शइ त इहा आहे त ख़ान हींअर शायदि स्ट्रेटेजिकली सम्झे थो त हुनजी आज़ादी ऐं हुनजो केस जेको आहे इंटरनेशनल फोरम्स ते हाणे जीअं सिर्फ़ु PTI करे रही हुई उनखां वधीक ज़रूरत आहे शायदि उनखे त ज़ाहिर फैमिली निकिरे थी त फैमिली जो आवाज़ु वधीक अचे थो ऐं हीअ सिर्फ़ु ख़ान जा पुट न आहिनि हीअ जमाइमा जा पुट बि आहिनि ऐं जमाइमा जेका आहे वॾी लॉबी आहे बरतानिया जी त ऐं उहे बि फैमिली निकिरे थी त फैमिली जो आवाज़ु वधीक ॿुधो वञे थो त हिकिड़ो इहो बि रीज़न थी सघे थो त ख़ान हुननि खे गो हेड ॾिनो हुजे छाकाणि त हीउ सॼो जेको माहौल जुड़ियो हो गुज़िरियल 2-3 सालनि में उहो हिन वॉर खां पोइ थोरो ॿिए पासे पब्लिक ओपिनियन थोरो ॿिए पासे थियल आहे ऐं त चाहींदो त इंटरनेशनल फोरम्स ते वरी ज़िक्र फ़िक्र थिए वरी हाणे मौज़ू चेंज थिए वरी ख़ान जी ॻाल्हि इंटरनेशनल एजेंडा ते जेके पाकिस्तान रिलेटेड माण्हू आहिनि हुन वटि अचे ऐं हिते तव्हां ॾिसो त ख़ान वरी हुननि खे बि चयो आहे पंहिंजी पार्टी खे बि त भई तहरीक वहरीक जो शुरूआत कयो त हुन में शायदि हुन मीटिंग बि कई आहे
जुनैद अकबर ही जेको KP जो सदर थिया। टास्क बि हिनखे ई मिलियल त हाणे ॻाल्हि मूंखे ठीकु आहे, उहो चवनि था त असीं 1-2 ॾींहंनि में लाइअमल ॾींदासीं, जुनैद अकबर ॿुधाईंदो, पर ख़ान छा सिर्फ़ु KP जो सदर आहे छा, KP जो लीडर आहे छा? हू पंहिंजी आज़ादी जी तहरीक जो या तहरीक जो जेको टास्क आहे हू पंहिंजे हिकिड़े सूबाई सदर खे छो टास्क पियो ॾिए? छा हुनखे पंजाब मां, सिंध मां, बलूचिस्तान मां हितां आसिरो न आहे? त हू सम्झी, या हू सम्झे थो त हितां मुमकिन न थींदो, माण्हू वधीक तकलीफ़ में अची वेंदा, छाकाणि हुकूमतूं ॿियनि जूं आहिनि, KP में घटि में घटि, पर KP जे अंदरि रहंदे एहतिजाज कंदा फ़ाइदो ई न, त फ़ाइदो केतिरो थींदनि? इहो वॾो सुवालु आहे। ॾिसूं त स्ट्रैटेजी छा था बयानु कनि। अगरि हू ख़ान वारा, PTI वारा KP जा ई रोड रस्ता बंदि करे वेही रहंदा त वधि में वधि अफ़गान ट्रेड जेका आहे उहा हुन रूट मां, जेको ॿिए रूट आहिनि हुन मां न, हिन रूट तां मुतासिर थींदी। इन खां सवाइ त कहिड़ो हुनसां, बल्कि हुन सां ख़ुदि KP जी जेका आवाम आहे या हुनजी ट्रेड आहे उहा मुतासिर थींदी। मूंखे ख़बर न आहे त छा, ॾिसूं स्ट्रैटेजी छा था ॿुधाइनि, वरी इस्लामाबाद ते चढ़ाई कनि था नथा कनि। अच्छा, कॉलर सां गॾु पहुचूं था अब्दुल सबूर सुमरो कराची मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। सर इहो पुछिणो हुयो त असां ॿुधो आहे त वकीलनि जे लाइ बि को PICA 2 थो अचे, जीअं माना जेको आहे क्रिमिनल वकील आहे त उहो जेको आहे सिर्फ़ु क्रिमिनल केस विझंदो ऐं पॉलिटिकल एक्टिविटी में न ईंदो। इहो किथां असां ॿुधो आहे, इन मुतलिक़ कारी साहब जो छा सवालु आहे? थैंक यू सर। ठीकु आहे साईं। साईं मूंखे ख़बर न आहे त वकीलनि ते अहिड़ो को कानून ठाहींदा, अहिड़ो कानून ठाहींदा त स्पेसिफिक टू कीअं ठहंदो हिकिड़े प्रोफेशन? ठाही त कुझु बि सघनि था, लेकिन इहा आहे त इहो त सही, ॾिसो कंहिं बि प्रोफेशन जा पंहिंजा हिकिड़ा कोड ऑफ कंडक्ट हूंदो आहे, को हू जेको हल्फ़ खणंदा आहिनि उन में कुझु लिखियलु हूंदो आहे, मूंखे ख़बर न आहे। लेकिन वकील सॼी दुनिया में इहो हुननि जे मैंडेट में हूंदो आहे, हू पंहिंजे पाण ते इहा हिकिड़ी ज़िमेदारी सम्झंदा आहिनि त सोसाइटी जा जेके ॿिया मामलात आहिनि उन में बि हू पार्टिसिपेट कनि, हू हिकिड़ी सिविल सोसाइटी जा एक्टिविस्ट तस्वर थींदा आहिनि। सियासत में अची सघनि था, मतिलबु मोहम्मद अली जिन्ना बि जेके आहिनि बैरिस्टर हुआ, मतिलबु पायलट लॉ त हुआ, जी जी, हा लॉयर हुआ, जी जी। सो वकील त सॼी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि बाय प्रोफेशन जेको आहे उहो वकील हुआ। त वकीलनि खे सियासत खां तव्हां कीअं परे करे सघो था, इहो त मूंखे सम्झ नथी अचे। अगरि ही स्पेसिफिक मामिलो पाणी वारो आहे, हिन लाइ को कानून त नथो ठही सघे, एटलीस्ट मुंहिंजी सम्झ कमु नथी करे। ऐं अहिड़ो को अगरि अजीबो ग़रीब कानून ठाहिण जी कोशिशि थी त वरी ही वकील साहिबान आहिनि, वरी कोर्टनि में बि ईंदा ऐं रोडनि ते बि ईंदा। ही को जर्नलिस्ट त न आहिनि न जो रुगो वरी गोड़ करे ऐं पोइ उन्हनि खे माठ कराए छॾिजे। अच्छा सर, वकील जी ॻाल्हि निकिती त पाण वटि जेको इहो वकीला जो पूरो हिकिड़ो कमेटी वग़ैरह ठहियलु हुई जेका हुकूमत सां ॻाल्हाइणी हुई, हुकूमत जे तरफ़ां टॉक्स बि न थिया, मतिलबु ॻाल्हि अॻिते बि न वधी, कमेटी बि टुटी पई। जी, हू जेका लॉयर्स कमेटी ठाही उहो ख़ुदि हुन ते कुझु वकील साहिबान पारां एतिराज़ात बि हुआ, त हुन में इल्ज़ामात हुआ त कुझु वकील साहिबान जो सरकारी तौर ॾे वधीक लाड़ो आहे। बहरहाल उहो त हुननि जो पंहिंजो इंटरनल मामिलो हो, पर शायदि 13 तारीख़ ते ॻाल्हियूं थियणियूं हुयूं, शायदि सरकार हिन खे सीरियस न वरितो उन टॉक्स खे, या चवंदासीं मसरूफ़ आहियूं। ज़ाहिर मसइलो हो जॾहिं ॿ ते वेठल हुआ माण्हू, बाद में कहिड़ी टॉक्स थींदियूं आहिनि। त लेकिन बहरहाल पोइ ऑन ईदर ग्राउंड मूंखे ख़बर न आहे, उहा जेका मुज़ाकराती कमेटी हुई उहा टोड़े छॾी आहे वकील साहिबान। हाणे ही पंहिंजी वरी जेको बि हुननि जो हूंदो को छाकाणि पॉलिटिकल पार्टी त कोन्हे न जो, लेकिन बहरहाल हिन जी जेको हूंदो उहो वरी इजलास कंदा, वरी ॾिसो आउं जेको हिकिड़ी कॉमन सेंस ते ॻाल्हि करे सघां थो, मूं वटि कोई इंफॉर्मेशन न आहे। हुकूमत अगरि हिन खे वरी अवॉइड करण जी कोशिशि कंदी, इग्नोर करण जी कोशिशि कंदी, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, त वरी ही किथे न किथे पचणु शुरू थींदो। ऐं पचणु शुरू थींदो त पोइ वरी बाद में ज़ाहिर देरि से वरी ॻाल्हाइणो पए थो। त वाई नॉट कि अगरि तव्हां कंहिंसां हिकिड़ी इंगेज कयो था टॉक्स में ऐं हुननि खे मुतमइन करे वठो, या हुननि जी ॻाल्हि मञी वठो, या हुननि खे ॻाल्हि मंझराए वठो, जीअं थींदो आहे हिकिड़ी सिविलाइज़ तरीक़े सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं न। ऐं जॾहिं लॉयर्स ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि, हुननि हिकिड़ी कमेटी बि ठाही,
गवर्नमेंट हाणे एतिरी मसरूफ़ बि नथी थी सघे जो 2 कलाक हुननि सां न ॻाल्हाए सघे, मुलाक़ात करे या वरी ॿियो को टाइम रखी वठंदा, मूंखे ख़बर न आहे एग्ज़ैक्टली थियो छा आहे, लेकिन ज़ाहिरी तरह इहो आहे त हुननि कमिटी सो इग्नोर करणु विल नेवर सॉल्व एनीथिंग। तव्हां कंहिं शइ ते अखियूं बंदि कयो था त उहो मसइलो ख़तमु त नथो थी वञे। बाक़ी ज़ाहिर हर को अक़लमंद आहे, पंहिंजी मंतक आहे सभु। अच्छा, पर ताईं जेको इहो किनाल्स वारो इशू आहे, ज़ाहिर हिकु तरफ़ा CCI जो इहो पूरो इशू सेटल थियल आहे, ॻाल्हियूं जेके हलनि कॉन्स्पिरेसी हलनि थियूं, भई ठहनि था नथा ठहनि पंहिंजी जॻह ते, पर जेके चइजे त माना साफ़ी या उहे जेके कनेक्टेड रहिया इस्टेब्लिशमेंट, उहो त अञा ताईं इन ॻाल्हि ते थोरो रखनि था पिया त भई न इहो ठीकु आहे, डिले थियो आहे, इहो ठहंदो। ॾिसो कंहिंजी ख़्वाहिशनि ते त तजिया नथा करे सघजनि, पर अगरि पाण मूंखे लॉजिक सम्झाए छॾियो, 2 तरीक़ा सां ठही सघनि था। हिकिड़ो तरीक़ो थी सघे थो त CCI में सिंध सरकार वञी चए त हा असीं मञी वियासीं, छाकाणि त हुनमें इहो तय थियो आहे त इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो थींदो। जी जी। सो मतिलबु अक्सरियती राय सां न, इतफ़ाक़ राय सां। त हिकिड़ो तरीक़ो इहो थी सघे थो त सिंध सरकार वञी चए त हा भई कैनाल ठाहे वठो। ॿियो तरीक़ो छा थी सघे थो त पंजाब सरकार या फेडरल सरकार चए छाजी CCI छाजो छा असीं ठाहियूं था। जी हा। ही ॿई तव्हांखे मुमकिन लॻनि था? नामुमकिन दुनिया में का शइ न आहे, लेकिन फौरी तौर ते मूंखे ईअं थींदो जेको मतिलबु मूं अर्ज़ु कयो त आउं हिन खे हथमी ॻाल्हि इन करे नथो कयां, पर लॉजिकली छा तव्हांखे PP सरकार वञी इहो तव्हां सम्झो था त वञी हुते वञी बीहंदी ऐं चवंदी हा कैनाल ठाहे वठो? हा, ॿी का सरकार अची वञे त ॿी ॻाल्हि आहे। साॻी रीति छा CCI खे चवंदा CCI जी को हैसियत कोन्हे? कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट में हाउ कैन यू से दैट? त पोइ छा? अच्छा, पोइ ही 2 ॻाल्हियूं बि पंहिंजी जाइ ते, हिन खां 100 गुना वधीक इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त पोइ सिंध जा माण्हू उन्हनि खे तव्हां किथे कंदो? सो इट्स नॉट, ही भले यार सहाफ़ी कुझु बि दोस्त चवंदा रहे, पर लॉजिकल ॻाल्हि त न आहे। फ़कील खान संजराणी निपुकासमा जी। संजराणी साहब छा चाहींदा? साईं खे तव्हांखे सलाम। साईं हाणे अर्ज़ु इहो आहे त जहिड़ो इमरान ख़ान जेकॾहिं करप्शन जा इन्हनि ते इहे ई केस आहिनि त अहिड़ा त ज़रदारी साहिब ते बि हुआ, उहो सदर थियो वेठो आहे। अहिड़ा ई नवाज़ शरीफ़ ते हुआ त नवाज़ शरीफ़ जो भाउ वज़ीर आज़म थी वियो, नवाज़ शरीफ़ जी न्याणी वज़ीर आला थी वई, त पोइ हिन ग़रीब कहिड़ो ॾोह कयो? हिन खे बि आज़ादु कनि। पोइ इन हिसाब सां असां सम्झूं था त अदालतूं बि मज़बूतियूं कई आहिनि, यरगमाल आहिनि, पोइ सगारा इदारा, पोइ आवाम केॾा वेंदी साईं? जेकॾहिं हेॾनि लीडरनि खे बि इहा असरु पियो थिए त असांखे अहिड़नि जो पहिरीं कोन लॻंदो साईं। ठीकु आहे साईं। न संजय साहब सही था चओ, केस त ज़रदारी साहब ते बि हुआ, केस त नवाज़ शरीफ़ साहब ते बि हुआ, शहबाज़ शरीफ़ साहब ते, मरीम नवाज़ ते बि हुआ, केस त सभिनी ते हूंदा आहिनि। ऐं इहो ई तव्हां पक सम्झो त जॾहिं वक़्तु मटिबो त ही ख़ान वारा केस बि ईअं गुम थी वेंदा। अॼु उहो वक़्तु आहे न आहे, बहस इहा आहे संजराणी साहब त अॼु छा उहो वक़्तु अची वियो आहे जो ख़ान जा केस हिकिड़े धक सां उॾाए छॾिजनि, या अञा उहो वक़्तु न आयो आहे? ज़ाहिरी तरह मतिलबु इन ते बहस आहे न। उसूली तौर ते तव्हां सही आहे, असांजे मुल्क में केस वेस छा थींदा आहिनि? असांजे मुल्क में जेॾी महिल वणे केस उॾाए छॾियो, जॾहिं वणे ठाहे छॾियो, ॿियो कुझु न त मतिलबु मोटरसाइकिल चोरी जो केस करे छॾियो। जी हा, को न को केस थी वेंदो। अच्छा, पर ज़ाहिर आहे जेके इमरान ख़ान साहब जा वकील आहिनि हिन वक़्तु, सलमान कमराजा साहब हुजनि या बैरिस्टर सफ़दर साहब हुजनि, उहो त चवनि था त भई सिर्फ़ु ॿुधणी शुरू थिए त विदिन 15 डेज़ इमरान ख़ान साहब जा केस ख़तमु थी वेंदा। ॿ ॻाल्हियूं आहिनि में गुज़ारिश मुंहिंजी त अवल त छो शुरू थियनि? मैनेजमेंट आहे न। जी हा, ऑब्वियसली। हा, तव्हां अर्जेंसी लॻाए वठो, तव्हां हीअ करे वठो, नथो लॻे। ॿी ॻाल्हि इहा आहे त एतिरी ख़ातिरी वकील त हर माण्हू खे ॾींदा आहिनि। मायूसी जी ॻाल्हि वकील करे कंदो आहे, तव्हां केस हाराए वेंदो, घणे मांगे न कंदा आहिनि। लेकिन असां वटि इहो एॾो नामुमकिन बि कोन्हे, एॾी पक सां बि चवनि पिया ही केसिस जेसि ताईं पोयां डिसाइड न थींदो त इमरान ख़ान खे रिलीफ मिलणो आहे या न मिलणो आहे, तेसि ताईं वकील साहिबान जी आऊं को ही लीगल गुफ़्तगू ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको केस हो छा, बछ ते पहिरियों ई आख़िरी माण्हू हो जंहिंखे फाई जी सज़ा ॾेई छॾियूं। अहिड़ो हूंदो आहे।
वो इवन शेल जेके शेल उनजी कसूरी जी बॉडी में मिलिया वो जेको उन सां मैच न थिया, एॾो कमज़ोर केस हो, पोइ छा थियो? को त अजाई ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी लतीफ़ खोसा साहब ऐं अमीन गंडापुर जिन्हनि इमरान ख़ान जे पेरोल लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई त इंडिया अटैक पियो करे ऐं सिक्योरिटी जे हवाले सां त इनखे छॾियो वञे पेरोल ते, उहो पाक इंडिया मामला त ख़तमु थी विया, मतिलबु थदकार अची वई आहे। हाणे अञा बि अॼु मूं पढ़ियो पियो हिननि जो बयानु त हू काफ़ी मुतमई मतिलबु पुरुमीद आहिनि त हुननि खे कोर्ट मां रिलीफ मिली वेंदो ऐं पेरोल ते आज़ादु थी वेंदो। ॾिसो पर हाणे तव्हां पाण ॿुधायो, पेरोल ते आज़ादी अदालत जे आऊं हुनखे नथो चाहियां त हुन उहो त ज़ाहिर आज़ादाणा ऐं मुनसिफ़ाणा फ़ैसिला ई कंदी आहे अदालतूं त असांजो, इहो त को तसवर कोन्हे पाण वटि त को कंहिंजे चए आखे में त कोन हूंदियूं आहिनि। लेकिन पेरोल त ख़ान जी आज़ादी बसि ईअं लेकिन ॾिसी अगरि को अंडरस्टैंडिंग थी वई त कुझु बि मुमकिन आहे। वैसे उहो ई त सुवालु उभिरे थो त फ्यूचर जी अंडरस्टैंडिंग कहिड़ी बीहंदी वञी, इहो ई त सुवालु बार बार उभिरे थो पियो। त माना अगरि ख़ान साहब पेरोल ते निकिरी बि आया त शयूं प्लान थी चुकियूं या शयूं उतां खां प्लान थियणु शुरू थींदियूं? ॾिसो यासिर, मूं तव्हांखे कल्ह बि गुज़ारिश कई, जॾहिं मामिलो फ़र्दनि जो हुजे थो, मिसाल हिन में हिकिड़ो फ़र्द या हिकिड़ी धुर आहे न, ख़ान बि, ख़ान PTI बि आहे, ख़ान हिकिड़ो शख़्स बि आहे। जे शुरू में ख़्यालु हो जल्दी टुटी पवंदो, थकी पवंदो, त जिन्हनि बि ॿिए पासे जा शख़्सियात जेके हुयूं उन्हनि जी कैलकुलेशन ग़लति थी वई। हुननि जी कैलकुलेशन ग़लति थी वई त ख़ान हाणे पॉपुलर न रहियो आहे। सभु फ़र्द फ़ैसिला करे रहिया हुजनि था न, त फ़र्द अमूमन पंहिंजी ख़्वाहिशनि जे मूजिबि तजियो करे रहिया हूंदा आहिनि। न न वञी यासिर खे हीअं करे चवंदुसि, पोइ हीअं पिस्तौल रखंदो आहे, यासिर मञी वेंदो। कॾहिं कॾहिं यासिर चवंदो आहे न मारे छॾ, नथो मञा। हाणे इहो हिकिड़ी सिचुएशन आहे। त हिते बि मामिलो मिसाल ख़ुदि ख़ान हिकिड़ो, जीअं मूं ॻाल्हि पई कई, त हिकिड़ो फ़र्दु आहे, टुटो बि न, चई ईअं वेंदसि बि कोन ॿाहिरि, मुल्क खां बि न वेंदसि, सियासत खां परे न थींदसि, मूंखे छॾियो ऐं मूंखे इलेक्शन कराए ॾियो फौरन 6 महीननि में 3 महीननि में। फ़र्दु आहे न, अटकी पियो। हाणे कहिड़ी ख़बर, इंसान हुजे थो। ही तजिया जेके पाण सियासत ते कयूं, उन्हनि मुल्कनि में इहे तजिया सुहनि था या ठहनि था जिथे माण्हू ट्रेंड्स ॾिसंदो आहे, पब्लिक छा थी सोचे, फलाण छा थो थिए, इदारनि जी मुल्क जी इकॉनमी छा आहे, फलाण छा आहे, स्ट्रेटेजिक इंट्रस्ट छा आहिनि। हिते छा आहे, 2-4 5 माण्हू आहिनि, उनजो केॾी महिल मूड ठीकु थी वञे थो, केॾी महिल ख़राबु थी वञे, उन ते सॼी दुनिया हले, मुल्क हले थो, हलंदो रहियो आहे। पाकिस्तान में त इहो ई सिस्टम हलंदो रहियो आहे। अच्छा, हाणे पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे इहो ई सुवालु रखियो वेंदो बार बार, जेकॾहिं अगरि ॿार अचनि था, नथा अचनि, या जेको बि थिए थो। हाँ, पर ड्यू टू रेज़िस्टेंस, अगरि रेज़िस्टेंस जे ज़रिए ॿाहिरि अचूं त इहो मुमकिन आहे PTI पंहिंजे बिना, छो मौलाना फज़लुर रहमान साहब कल्ह बि हिकिड़े इंटरव्यू में चयो त भई PTI सां हितां नथो थी सघे। ॾिसो, पर हाणे ॻाल्हि इहा आहे, चलो तव्हांजी ॻाल्हि मिसाल मञी वठूं त भई रेज़िस्टेंस सां, ऐं छाकाणि त हू जेको हिकिड़ो इस्लामाबाद में जेको तमामु 26 नवंबर थियो, हा नवंबर में जेको, हा उहो जेको शदीद क्रैकडाउन थियो, हलो हिकिड़े मिंट लाइ मञूं त रेज़िस्टेंस सां न थींदो, पर बतौर पॉलिटिकल पार्टी ऐं बतौर पॉलिटिकल लीडर हू पंहिंजी रेज़िस्टेंस करणु छॾे त नथा सघनि। न त ही आस्ते आस्ते जेको आहे हर शइ पाणी पाणी थी वेंदी। जेका हुन मेड़ी आहे मक़बूलियत ख़ान, उहो अगरि हीअं सभु को माठ करे वेही रहंदो, फिज़ल आउट करे वेंदी, मतिलबु गुम थी वेंदी, तहलील थी वेंदी। सो वेदर कॾहिं कॾहिं कुझु शयूं इन करे न करणियूं पवंदियूं आहिनि जो ज़रूरी आहे त को रिज़ल्ट निकिरंदो, पर हू करणु मजबूरी हूंदी आहे। जी हाँ, मजबूरी बि कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे, सही आहे। अच्छा, पर इहो ई त सुवालु ज़रूरु अचे थो न, त पोइ छा PTI माना अगरि छा PTI सिर्फ़ु अकेले सिर ई तस्वीर कंदो? पहिरियों त इहो जेको हिकिड़ो हले पियो त शायदि मौलाना बि अची वञनि, पर रिसेंटली मौलाना जी लैंग्वेज ऐं मौलाना जी इहो सभु कुझु, अॼु कल्ह बि चयूं त भई पार्टी में अंदरि न गॾु आहिनि ऐं न ई फ़ैसिले करण जी पार्टी में अंदरि कुवत आहे कंहिं बि क़िस्म जी। ज़ाहिर आहे ही को एतिरी पुराणी पार्टी न आहे PTI, ऐं हिन खे
ताज़ो ई ठाहियो हुयो 2013 जे इलेक्शन लाइ ऐं ज़ाहिर एस्टाब्लिशमेंट हुनखे क्रिएट कयो त हुन भांत भांत जा माण्हू आया कोई प्रोसेस में पॉलिटिकल पार्टी कुझु माण्हू हुआ बाक़ी त सभु ईअं अची फिटिंग करे ठाहे ॾिनी वई न पार्टी पोइ हाणे हू हिकिड़ी ऑर्गेनिक हिकिड़ी पंहिंजी मक़बूलियत सां हिकिड़ी पार्टी ठहियल आहे पर जेके अॻुवान आहिनि हुननि जी त को हिक ॿिए सां को 20 साल 40 सालनि जी पुराणी रफ़ाक़त त न आहे न मिसाल एतिज़ाज़ एहसन पीपल्स पार्टी जो भुट्टो साहिब जे ज़माने खां वेठल आहे पोइ यूसुफ रज़ा गिलानी बाद में आयो पर 20-25 सालनि जी रफ़ाक़त आहे ॾुखिया सुखिया ॾींहं सभिनी गॾु ॾिठा आहिनि त हुननि जी हिकिड़ी बॉन्डिंग ऐं केमिस्ट्री हूंदी आहे हर पार्टी में लॉबिंग ऐं ग्रुपिंग बि हूंदी आहे सियासत बि थींदी आहे पर हिते त ही हिकिड़ी ज़ाहिर त हू जेसिताईं हू धणी पाण ॿाहिरि न निकिरंदो हू ॿाहिरि हूंदो तॾहिं बि ग्रुपिंग हूंदी झंडापट त थींदी जी हा त हाणे तेसिताईं ही लेकिन हिन जो मतिलबु इहो न आहे पार्टी में स्ट्रक्चर पार्टी जो स्ट्रक्चर मज़बूत आहे या कमज़ोर आहे पब्लिक में हुनजी पल्स त आहे न मौलाना फज़लुर रहमान साहिबु ॾिसो मूं तव्हांखे कल्ह चोॾहीं गुज़ारिश ही जेको इंडिया पाकिस्तान जो मामिलो थियो ज़ाहिर आहे हिन जा हिकिड़ा त ज़ाहिर ॿिया असरात हुआ हिकिड़ा हिन जा लोकल असरात बि आहिनि न हुते बि आहिनि असां वटि बि थींदा सो उहो डायनेमिक्स बि कुझु चेंज थिया आहिनि ऐं कुझु वक़्त लाइ इहो ठापो चेंज इहो रहणो बि आहे ही अगेन अगरि ख़ान खे ही जेको तहरीक शुरू कराए पियो इहो वरी हुन डायनेमिक्स खे वापसि प्री यानी हिन इंडिया पाकिस्तान जी चपकलिश खां पहिरीं वारी सिचुएशन ॾे खणी वञणु चाहे थो ज़ाहिर पोइ वरी सॼो नैरेटिव उहो साॻियो निकिरंदो वरी उहोई एस्टाब्लिशमेंट अंडर डिस्कशन ईंदी उहो सॼो जेको ख़ान चाहे त इहो पर मौलाना फज़लुर रहमान शायदि हिन लाइ हाणे नई सूरत हाल में शायदि तयारु न हुजे अच्छा पर पोइ हिन सॼी सूरत हाल में विच में जेको मिलिट्री ट्रायल जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट अलाउ करे छॾियो पेशावर हाई कोर्ट बि मिलिट्री ट्रायल जे फ़ैसिलनि खे सही करे छॾियो उहो त थी वियो हिन सूरत हाल में सॼी में पर अगरि ॾिठो वञे त 10 साल 12 साल सज़ा आयल आहे माण्हुनि खे जी हा हाणे त छा चऊं सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आहिनि न सर ऐं तव्हां मुर्को पिया त मां उहो ई सुवालु ज़रूरु अचे थो त अगरि जितां ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिबु प्री खणी वञनि था अगरि तहरीक जी तरफ़ वञनि था पिया अगरि इन मिलिट्री ट्रायल खे बेस बणाए कुझु थियो त पोइ वरी ॻाल्हि साॻी प्री न हली वेंदी मिलिट्री ट्रायल खे बेस बणाए त कोन थींदो न सर फ़ैसिला मतिलबु हा मतिलबु ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिन महिल वरी मूं अर्ज़ु कयो त जेको डेडलॉक आहे जंहिंजी कल्ह बैरिस्टर गौहर ऐं हिननि ॻाल्हियूं कयूं त भई सीज़फायर कयो उहो सीज़फायर त केरु कराए केरु विच में केरु पए त शायदि तुंहिंजा पुट बि इन करे निकिता आहिनि त भई डोनाल्ड ट्रंप कुझु करे ही कुझु करे मतिलबु हाणे ख़्वाहिशूं त आहिनि लेकिन केरु विच में पए न जी हा ऐं विच में पए त उहो पोइ मंज़ूर बि त हुजे न ॿिन्ही धुरनि खे वरी हा इहो बि वॾो मसइलो आहे ठीकु आहे साहब वॾी महिरबानी साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो पर मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में